हीअ कहाणी आहे दर्द वारे दिलनि जी तर्जमानी कंदड़ ऐं पंहिंजे दौर जे अज़ीम फ़नकार मास्टर मंज़ूर जी। जेकॾहिं अव्हां खे बि ॼाण हासिल करणी आहे पाकिस्तान जी मशहूर शख़्सियतुनि जी, फ़नकार, शाइर या एक्टर्स जी, त पोइ हींअर ई सब्सक्राइब कंदा MH पयार यूट्यूब चैनल ऐं घंटीअ जे बटण ते प्रेस करे नोटिफिकेशन खे आल ते रखंदा त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो मैसेज सभ खां पहिरें अव्हां ताईं पहुचे। मास्टर मंज़ूर 8 जुलाई सन 1974 ईस्वीअ में तालको मीरो ख़ान जे हिक नंढिड़े ॻोठ ठारो वधो जे मशहूर सूफ़ी फ़नकार मखणे फ़क़ीर जे घर में जनम वरितो। संदसि वालिदैन नालो क़दर हुसैन वधो रखियो हो। मास्टर मंज़ूर पंहिंजी इब्तिदाई तालीम नएं ठारे वधे में पिराई ऐं उन तालीम सां गॾोगॾु उन खे ॻाइण जो पिणु शौक़ु हूंदो हो। मास्टर मंज़ूर जे नंढपण में अगरि रांदि जी ॻाल्हि कजे त हू क्रिकेट में सभिनी खां हिकु क़दम अॻिते हुयो, पर आवाज़ में मिठास संदसि वालिद मखणे फ़क़ीर खे ॾाढी वणी, जंहिं करे खेनि चयाईंसि त तूं बि मूंसां गॾिजी रियाज़ कंदो कर। जंहिंखां पोइ मास्टर मंज़ूर पंहिंजे वालिद खां ॻाइण जी सिख्या वठणु शुरू कई। मास्टर मंज़ूर जॾहिं घर खां ॿाहिरि अचे त बाजो बि साणसि गॾु हूंदो हो। जॾहिं दोस्तनि जी नज़र पवंदी हुई त ड्रोड़ी ईंदा हुआ। कॾहिं ॻोठ जी घिटीअ में वेही ॻाए त कॾहिं कंहिं ओताक ते। इहे महफ़िलूं लॻंदे लॻंदे जॾहिं क़दर हुसैन वधे जी 8 साल उमिरि हुई तॾहिं हुन बाक़ाइदे ॻाइण जी शुरूआति कई। सन 1992 में संदसि पहिरीं ऑडियो कैसेट रिकॉर्ड थी, जंहिं में कंपनीअ तरफ़ां संदसि नालो मास्टर मंज़ूर रखियो वियो हो। उन खां पोइ साल 2003 में सिंध जे पहिरें सैटेलाइट चैनल KTN ते ईंदड़ गीत हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए सॼी सिंध में अहिड़ी धूम मचाए छॾी जो थोरे ई अरसे में मास्टर मंज़ूर जो आवाज़ सिंध जे झर झंग में गूंजण लॻो ऐं ॾिसंदे ॾिसंदे मास्टर मंज़ूर सिंध जो माया नाज़ फ़नकार बणिजी वियो। मास्टर मंज़ूर जूं 250 खां वधीक ऑडियो कैसेटूं रिकॉर्ड थियूं हुयूं। मास्टर मंज़ूर शादी पंहिंजे माइटनि मां कई हुई, जंहिंमां 2 पुट ऐं 3 न्याणियूं आहिनि। हूअं त मास्टर मंज़ूर अक्सर तन्हाई ऐं विछोड़े खे पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में पेश थिए कयो, पर अफ़सोस जो मास्टर मंज़ूर पाण ई वक़्त खां अॻु विछड़ी ॾेह तोड़े परॾेह में पंहिंजे लखें परस्तारनि खे विछोड़े जा वॾ ॾेई वियो। मास्टर मंज़ूर जो 22 अप्रैल 2012 वारे सुबुह संदसि ई घर मां गोली लॻल लाश मिलियो हो। मास्टर मंज़ूर जो अहिड़ो मौत ख़ुदकुशी हुई या खेनि क़तल कयो वियो हो, इहा ॻाल्हि अञा ताईं राज़ ई रहिजी वई। मिलूं था ईंदड़ वीडियो में, तेसीं ताईं मूंखे यानी मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।